अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला हमद। बेशक अल्लाह मग़फ़िरत कंदड़ो आहे। बेशक अल्लाह सीननि जे राज़नि खे ॼाणंदड़ो आहे। बेशक जेकी तव्हां करे वठा उन जी अल्लाह महिरबान ख़बर रखंदड़ो आहे। बेशक अल्लाह मग़फ़िरत कंदड़ो आहे। बेशक अल्लाह सीननि जे राज़ खे ॼाणंदड़ो आहे। बेशक अल्लाह सीननि जे राज़नि खे ॼाणंदड़ो आहे। बेशक जेके तव्हां करे वठा उन जी अल्लाह महिरबान ख़बर रखंदड़ो आहे। अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि सां वाइदो कयो जिन ईमान आंदो। अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि सां वाइदो कयो जिन ईमान आंदो ऐं चङा कम कयूं संदनि लाइ बख़्शिश ऐं वॾो अजुर आहे। बेशक अल्लाह मग़फ़िरत कंदड़ो आहे। बेशक अल्लाह सीननि जे राज़नि खे ॼाणंदड़ो आहे। बेशक जेकी तव्हां करे वठा उन जी अल्लाह महिरबान ख़बर रखंदड़ो आहे। जेके सलामतीअ जे वाट ते हलंदे संदसि राज़ पोइ ॻोल्हीनि था उन्हनि खे। जेके सलामतीअ जे वाट ते हलंदे संदसि राज़ पोइ ॻोल्हीनि था उन्हनि खे कुफ़र जे ऊंदाईअ मां कढी ईमान जे नूर ॾांहुं आणे थो ऐं सिधी वाट ॾेखारे थो। अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। बेशक अल्लाह मग़फ़िरत कंदड़ो आहे। बेशक अल्लाह सीननि जे राज़नि खे ॼाणंदड़ो आहे। बेशक जेकी तव्हां करे वठा उन जी अल्लाह महिरबान ख़बर रखंदड़ो आहे। अल्लाह अवल आख़िर ज़ाहिर बातिन ग़ालिब हिकमत वारो आहे। अल्लाह अवल आख़िर ज़ाहिर बातिन ग़ालिब हिकमत वारो आहे। अल्लाह इल्म वारो। बेशक अल्लाह ताला माफ़ कंदड़ कुदरत रखंदड़ो आहे। बेशक अल्लाह मग़फ़िरत कंदड़ो आहे। बेशक अल्लाह सीननि जे राज़नि खे ॼाणंदड़ो आहे। बेशक जेकी तव्हां करे वठा उन जी अल्लाह महिरबान ख़बर रखंदड़ो आहे। अल्लाह रहीम रब करीम अल रऊफ़ रशीद अल हकीम रिज़्क़ ॾींदड़ निहायत बाज़ारो आहे। अल्लाह रहीम रब करीम अल रऊफ़ अल रशीद अल हकीम रिज़्क़ ॾींदड़ निहायत बाज़ारो आहे। वॾो महिरबान आहे। अल अज़ीज़ लुत्फ़ कंदड़ पैदा कंदड़ बनाईंदड़ वधाईंदड़ अज़मत वारो अता कंदड़ आहे। बेशक अल्लाह मग़फ़िरत कंदड़ो आहे। बेशक अल्लाह सीननि जे राज़नि खे ॼाणंदड़ो आहे। बेशक जेकी तव्हां करे वठा उन जी अल्लाह महिरबान ख़बर रखंदड़ो आहे। अल्लाह तमामु वॾो तमामु मथाऊं अल हय्य अल क़य्यूम सघ वारो भलाई कंदड़ो आहे। अल्लाह तमामु वॾो तमामु मथाऊं अल हय्य अल क़य्यूम सघ वारो भलाई कंदड़ो आहे। अल्लाह प्यार कंदड़ वॾे शान वारो तौबा क़बूल कंदड़ नफ़ो ॾींदड़ आहे। बेशक अल्लाह मग़फ़िरत कंदड़ो आहे। बेशक अल्लाह सीननि जे राज़नि खे ॼाणंदड़ो आहे। बेशक जेकी तव्हां करे वठा उन जी अल्लाह महिरबान ख़बर रखंदड़ो आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम शुक्र ऐं नेकी क़बूल कंदड़ अल्लाह सार संभाल लहंदड़ काफ़ी आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम शुक्र ऐं नेकी क़बूल कंदड़ अल्लाह सार संभाल लहंदड़ काफ़ी आहे। अल्लाह कुशादे फज़ल वारो इल्म वारो आहे।
बेशक अल्लाह मग़फ़िरत कंदड़ो आहे, बेशक अल्लाह सीननि जे राज़नि खे ॼाणंदड़ आहे। बेशक जेकी तव्हां करियो था उनजी अल्लाह महिरबान ख़बर रखंदड़ आहे। अल्लाह हर शइ ते वस वारो आहे। या अल्लाह अल रहमान अल रहीम रब करीम मतलब नेक मक़सद मोहम्मद सिद्दीक़ मिठू अरबा बजा पुजाए आस उमेदूं पुजाए सभु कम थियनि सभु सणायूं थियनि रहम व करम कर। अल्लाह हर शइ ते वस वारो आहे। या अल्लाह अल रहमान अल रहीम रब करीम मतलब नेक मक़सद मोहम्मद सिद्दीक़ मिठू अरबा बजा पुजाए आस उमेदूं पुजाए सभु कम थियनि सभु सणायूं थियनि रहम व करम कर। अल्लाह अल रहमान अल रहीम राहिमीन अल्लाह हर शइ ॼाणंदड़ आहे। अल्लाह हर शइ ते वस वारो आहे। अल्लाह बख़्शणहार बुरदबार आहे। अल रहमान अल रहीम आहे। बेशक अल्लाह मग़फ़िरत कंदड़ आहे। बेशक अल्लाह सीननि जे राज़नि खे ॼाणंदड़ आहे। बेशक जेकी तव्हां करियो था उनजी अल्लाह महिरबान ख़बर रखंदड़ आहे।